अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ती मिरर में अव्हां के भलीकार आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी कलीम। नाज़रीन, अॼु प्रोग्राम ते मिरर में अव्हां के ॿुधाईंदासीं त सिंध में अविक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट जो मिल्कियतूं नीलाम ऐं लीज़ ते ॾियण वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार छो आम्हूं साम्हूं थियूं आहिनि ऐं मिल्कियतुनि जी नीलामीअ वारो असल मामलो आहे छा। अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जी मिल्कियतुनि जी नीलामीअ लाइ वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ा हुकुम जारी कया आहिनि ऐं इहा नीलामी रोकण लाइ सिंध हुकूमत कहिड़ा क़दम खंया आहिनि, इन हवाले सां समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जी मिल्कियतुनि जी नीलामी अरिड़हीं तरमीम जी भञकड़ी कीअं आहे, इन हवाले सां असांजी कोशिश हूंदी त अक़लियती मामलनि बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार डॉक्टर श्याम सुंदर ऐं MPA सुरेंद्र वलासाई सां राब्तो करे संदन मौक़िफ़ मालूम कंदासीं। अरिड़हीं तरमीम जी भञकड़ी अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड पारां कराची ॾखण ज़िले जी अरबे रुपया मालियत जूं 160 प्रॉपर्टियूं नीलाम करण जी तयारी, इश्तिहार बि जारी। सिंध सरकार अविक्यू ट्रस्ट जूं मिल्कियतूं विकिरो करण वारी वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले ते सख़्त एतिराज़ वारे छॾिया। विरहाङे खां पोइ पाकिस्तान छॾे वेंदड़ हिंदुनि जी प्रॉपर्टी खे अविक्यू प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो। मिल्कियतुनि में सनतूं, नंढा वॾा कारखाना ऐं ऑयल गैस कंपनियूं बि शामिल। सिंध जे अक़लियती मामलनि वारे खाते सिंध में अविक्यू ट्रस्ट मिल्कियतुनि जी नीलामी फौरी तौर रोकण लाइ वफ़ाक़ी अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड खे ख़त लिखी छॾियो। अरिड़हीं तरमीम जी भञकड़ी अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड पारां कराची ॾखण ज़िले जी अरबे रुपया मालियत जूं 160 प्रॉपर्टियूं नीलाम करण जी तयारी, इश्तिहार बि जारी। सिंध सरकार अविक्यू ट्रस्ट जूं मिल्कियतूं विकिरो करण वारे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले ते सख़्त एतिराज़ वारे छॾिया। विरहाङे खां पोइ पाकिस्तान छॾे वेंदड़ हिंदुनि जी प्रॉपर्टी खे अविक्यू प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो। मिल्कियतुनि में सनतूं, नंढा वॾा कारखाना ऐं ऑयल गैस कंपनियूं बि शामिल। सिंध जे अक़लियती मामलनि वारे खाते सिंध में अविक्यू ट्रस्ट मिल्कियतुनि जी नीलामी फौरी तौर रोकण लाइ वफ़ाक़ी अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड खे ख़त लिखी छॾियो। वापारी, रिहायशी ऐं ॿियनि अविक्यू ट्रस्ट मिल्कियतुनि जी नीलामी, लीज़ ऐं किराए ते ॾियण वारो अमल सूबे जी आइनी इख़्तियारनि में मुदाख़लत जे बराबरि आहिनि। अरिड़हीं आइनी तरमीम खां पोइ अहिड़ियुनि मिल्कियतुनि बाबति इंतिज़ामी कानून साज़ी ऐं माली इख़्तियार सूबनि खे मुंतक़िल थी चुका आहिनि। हाणे उहे सभु इख़्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि। अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड मिल्कियतूं नीलाम करण जो इश्तिहार ॾेई ग़लति कयो आहे। असां अदालत में बि विया आहियूं। वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार डॉक्टर श्याम सुंदर। सिंध असेंबली मेंबर सुरेंद्र वलासाई बि वज़ीर आज़म खे ख़त लिखी सिंध में अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टीज़ जी नीलामीअ खे फौरी तौर रोकण जो मुतालबो करे छॾियो। अरिड़हीं आइनी तरमीम खां पोइ सिंध में मौजूदु अविक्यू ट्रस्ट मिल्कियतुनि बाबति कानून साज़ी, इंतिज़ामी ऐं एग्ज़ीक्यूटिव इख़्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि। सिंध हुकूमत 3 मार्च 2026 ते सिंध अविक्यू ट्रस्ट बोर्ड क़ाइमु करे चुकी। अक़लियती मामलनि वारे खाते जो वज़ीर बोर्ड जो चेयरमैन मुक़ररु थियल। क़ीमती मिल्कियतुनि जी नीलामी रोकणाइण लाइ वफ़ाक़ सां राब्तो कयो। सिंध लैंड यूटिलाइज़ेशन खाते बि अक़लियती मामलनि जे ख़ासि मुआविन ऐं सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर। अॼु पाण वफ़ाक़ी हुकूमत जे अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड पारां कराची ॾखण ज़िले जूं अरबे रुपया मालियत जूं 160 प्रॉपर्टी नीलाम करण वारे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मिल्कियतुनि जी नीलामीअ खां अॻु नाज़रीन खे इहो ॿुधायो त अहिड़ियूं कहिड़ियूं मिल्कियतूं आहिनि जिन खे अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी करार ॾिनो वियो आहे। वॾी महिरबानी रोशनी। सिंध में जेके विरहाङे खां पोइ जेको पाकिस्तान छॾे वेंदड़ जेके हिंदुनि जी जेके प्रॉपर्टियूं हुयूं उन्हनि खे अविक्यू प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो। सही। जंहिंखां पोइ जेके हिंदुनि पारां जेके छॾियल मिल्कियतूं आहिनि उन्हनि में सनतूं हुयूं, नंढा वॾा कारखाना हुया, ऑयल गैस कंपनियूं हुयूं या ॿियो जेको कारोबार हुयो या घर हुया, प्लाट हुया, कमरा, कैबिन या ज़रई ज़मीनूं हुयूं, उन्हनि समूरनि प्रॉपर्टियुनि खे जेको आहे उहो अविक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधाईंदुसि त प्रिंटिंग प्रेस मां हिकिड़ो नोटिफिकेशन बि जेको मिलियो त उनमें 1966 जो हिकिड़ो नोटिफिकेशन ज़ाहिर थियो हो त उन तहत जेका आहे 2082 एकड़ सरकारी जेका ज़मीन आहे
उनखे बि अवेक्यू प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो। सही उन मुख़्तलिफ़ ज़मीननि ते त कब्ज़ा थिया हुआ। इहो नोटिफिकेशन बि एंटी करप्शन खे मिलियो हो, छाकाणि जे एंटी करप्शन वटि इहा इन मामले जी जांच आई हुई त कराची में जेके अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टियूं आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ बिल्डरनि बाअसर माण्हुनि जेको आहे उहो कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं उन्हनि ते वॾियूं वॾियूं इमारतूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि ज़मीननि ते कब्ज़ो कयो वियो आहे। त उहे 2082 एकड़ ज़मीन जो हिकिड़ो अलॻि सां नोटिफिकेशन आहे। उनमें लांडी में जेके आहिनि उहो 179 एकड़ जेका उहा अवेक्यू प्रॉपर्टी जी जेका उहा ज़मीन हुई। देह शराफी में 20 एकड़, देह खैरी लखी में 37 एकड़, ईअं ई देह गजरो में 184 एकड़। मुख़्तलिफ़ कराची जूं देहूं आहिनि उनमें 2000 एकड़ सरकारी जेका अवेक्यू जेका उहा प्रॉपर्टी हुयूं उन्हनि ते बि जेको आहे उहो कब्ज़ो थियो हो। इहो मामिलो जेको आहे एंटी करप्शन वटि आयो हो, उन वटि इहो नोटिफिकेशन मिलियो हुयो त इहे जेके प्रॉपर्टियूं आहिनि अवेक्यू प्रॉपर्टी उन्हनि ते कब्ज़ो थी वियो आहे। त मजमूई तौर ते जेको तव्हांजे सुवाल जो मक़सदु आहे त जेकी हिंदुनि पारां विरहाङे खां पोइ जेको हिंदुनि पारां मिल्कियतूं छॾियूं वयूं हुयूं उन्हनि खे जेको आहे अवेक्यू प्रॉपर्टी करार ॾिनो वियो हो, जंहिंखां इहे जेके अवेक्यू प्रॉपर्टी जंहिं ते हाणे वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं सिंध खे मुंतक़िल न कयूं आहिनि। त अरिड़हीं तरमीम जे तहत इहे प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे सिंध खे मुंतक़िल थियणियूं आहिनि, पर अञा ताईं मुंतक़िल न थियूं आहिनि ऐं ॾाढ मुड़सी कंदे वफ़ाक़ी हुकूमत उहे अञा जॾहिं त मामिलो इहो सुप्रीम कोर्ट में बि केस जेको आहे पेंडिंग पियल आहे, उन जे बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत जो जेको अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड आहे उहो उन्हनि तरफ़ां जेको आहे कराची जे ॾखिण ज़िले में 160 जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि नीलाम करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। इन हवाले सां जेके आहिनि उहो इश्तिहार बि जारी कयो वियो आहे। अच्छा, हाणे इहो ॿुधायो त कराची जे ॾखण ज़िले जूं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं मिल्कियतूं आहिनि जिन खे नीलाम करण लाइ अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड इश्तिहार बि जारी कयो आहे? ॾिसो, वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उहो ॾाढ कंदे कराची जे ॾखिण ज़िले जूं जेके अरबे रुपयनि जी मालियत जूं आहिनि 160 प्रॉपर्टियूं जेके आहिनि अवेक्यू प्रॉपर्टियूं उहे नीलाम करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं इन हवाले सां जेके आहिनि उन मुख़्तलिफ़ अख़बारनि में इश्तिहार बि जारी कया आहिनि। सही। ऐं उन्हनि प्रॉपर्टियुनि में कुझु गुंदाम आहिनि ऐं काफ़ी सारा जेके आहिनि उहे दुकान आहिनि। मजमूई तौर ते 160 जेके प्रॉपर्टियूं आहिनि उहो नीलाम करणु वञे पियो। त इन हवाले सां काफ़ी जेको आहे उहो माइनॉरिटी डिपार्टमेंट जेको आहे उहो त शायदि निंड सुतल हुयो या इन खां अॻु जेको आहे जीअं ई इश्तिहार आहे त उनखां पोइ लैंड यूटिलाइज़ेशन खाते ख़त लिखी मिनिस्टर जेको माइनॉरिटी खे ऐं सेक्रेटरी माइनॉरिटी खे उन ख़त लिखियो लैंड यूटिलाइज़ेशन ऐं ख़त में उन्हनि खे इहा यादगिरी ॾियारी वई त हीअ जेके कराची जे ॾखिण ज़िले में जेको वफ़ाक़ी हुकूमत ही अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जेको नीलाम करणु वञे पियो इहे सिंध हुकूमत जो मिल्कियत आहिनि ऐं क़ानूनी तौरु आइनी जेके आहिनि उहो उन्हनि जो जेको सॼो अख़्तियार जेको आहे उहो सिंध हुकूमत जो आहे। तंहिं करे तव्हां वफ़ाक़ सां राब्तो करे इहे नीलामी अमल जेको आहे नीलामी वारो उहो रोकराए वञे, जंहिंखां पोइ जेको आहे इहा वठ पकड़ शुरू थी वई ऐं जेको माइनॉरिटी डिपार्टमेंट जो सूबाई वज़ीर हुयो ख़ासि मददगार हुयो ऐं माइनॉरिटी डिपार्टमेंट जो सेक्रेटरी हुयो उन वफ़ाक़ी हुकूमत सां राब्तो बि कयो आहे, ख़त बि लिखियो आहे, पर अञा ताईं उनजो को नतीजो त साम्हूं न आयो आहे। पर इन वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उहो अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ु जेका उन वर्ज़ी बि कई आहे ऐं हीअ जेके 160 प्रॉपर्टियूं आहिनि उहे नीलाम करण बाबति जेको इश्तिहार बि जारी कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ उन ते जेके आहिनि उहे तारीख़ूं बि ॾिनल आहिनि। सगीर, हाणे इहो ॿुधायो त अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जे मिल्कियतुनि जी नीलामी रोकण लाइ सिंध हुकूमत कहिड़ा क़दम खयां आहिनि? ॾिसो, सिंध हुकूमत जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ ख़त बि लिखिया आहिनि ऐं इहा नीलामी रोकण जो जेको उहो मुतालबो बि कयो आहे, सख़्तु एतिराज़ बि जेके आहिनि उहे वारिया आहिनि। सभ खां पहिरीं त जीअं ई इश्तिहार आयो ऐं जेके ही 160 प्रॉपर्टियूं ही नीलाम करण जो जीअं ई फ़ैसिलो थियो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां उनखां पोइ लैंड यूटिलाइज़ेशन खाते ख़त लिखियो। उन ख़त जेको आहे उहो लैंड यूटिलाइज़ेशन खाते माइनॉरिटी डिपार्टमेंट खे ख़त लिखियो त तव्हां जाॻो ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां जेको आहे उहो राब्तो कयो, जंहिंखां पोइ जेका उहो माइनॉरिटी डिपार्टमेंट जे सेक्रेटरी इहो ख़त लिखियो ऐं उन ख़त में उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त नीलामी वारो अमल जेको आहे उहो फौरी तौर ते रोकियो वञे, छाकाणि जो उन में ख़त में इहो ॿुधायो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको आहे इहे जेके अहिड़े क़िस्म जूं जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि जो जेको काइन इंतिज़ामी या जेका कानून साज़ी या जेके माली अख़्तियार जेके आहिनि उन्हनि जा उहे सूबनि खे मुंतक़िल थी चुका आहिनि ऐं इन सिलसिले में जेको आहे उहो सिंध हुकूमत जेका आहे सिंध अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी एक्ट 1921 जे तहत जेका आहिनि उन्हनि मिल्कियतनि जा जेके इंतिज़ाम या लीज़ ते ॾियणु
जा अख़्तियार जेके आहिनि उहे सिंध हुकूमत वटि आहिनि। तंहिं करे ऐं प्रॉपर्टी हिकिड़ो बोर्ड बि सिंध अवेक्यू प्रॉपर्टी बोर्ड बि जेको आहे उहो क़ाइमु थियल आहे। 6 मार्च 2026 ते हिकिड़ो नओं नोटिफिकेशन बि जेको आहे उहो जारी थियो आहे। त इहे समूरा जेके आहिनि उन में इहे नुक़्ता शामिलु कया विया आहिनि। तीअं ऐं ख़त में मिनारिटी डिपार्टमेंट इहो चयो आहे त इन मामले जो जेको आहे उहो केस सुप्रीम कोर्ट में बि जेको आहे उहो हलंदड़ आहे। त इन करे जेको आहे इहो फ़ैसिलो जेको वफ़ाक़ी हुकूमत कयो आहे उहो तमामु ग़लति आहे। तंहिं करे जेके कराची जे ॾखिण ज़िले में जेके 160 प्रॉपर्टियूं जेके नीलाम करणु वञे पई उन नीलामी खे जेको आहे उहो फौरी तौर रोकियो वञे। उनखां अलावा सिंध असेंबली जे मेंबर जेको सुरेंद्र वलायसाई पिण अलॻि सां वज़ीर आज़म खे ख़त लिखी ऐं इहा नीलामी रोकण जो मुतालबो कयो आहे। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे ख़त लिखिया विया आहिनि सिंध हुकूमत तरफ़ां ऐं उन जे बावजूद बि जेका आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी होड़ ते जेको आहे उहो क़ाइमु आहे। सगीर अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे अक़लियती मामलनि वारे खाते जो ख़ासि मददगार डॉक्टर श्याम सुंदर साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर श्याम सुंदर साहब। वालेकुम सलाम। वरी मेहरबानी प्रोग्राम में जी वरी मेहरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। डॉक्टर श्याम सुंदर साहब, अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड पारां कराची में मौजूदु 160 मिल्कियतूं नीलाम करण जो फ़ैसिलो थियो आहे। अव्हां इन मामले खे कीअं था ॾिसो? सभ खां पहिरियों ई तव्हांजी महिरबानी उन अहम इशू ते हाईलाइट कयो। असां सिंध हुकूमत अकेले जी मिनिस्ट्री उन एक्शन जी सख़्त मुखालफ़ कई आहे ऐं कानूनी तौर बि असां उन फोरमनि ते वञूं था। अरिड़हीं तरमीम खां पोइ वफ़ाक़ जे तरफ़ां काफ़ी खाता सूबे जे हवाले कया विया। उन में एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी पिण बि उन तरमीम जो हिसो आहे। हाणे हिन वक़्तु जेके बि 4 ई सूबा आहिनि एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टियूं उन्हनि सूबनि जे अंडर में अचनि थियूं। लिहाज़ा जेको वफ़ाक़ जो सूबनि जे हवाले सां जेके रिलेटिव मैटर आहिनि उन्हनि खे उहो राइट न आहे। असां उन सिलसिले में अख़बारनि में जेके इश्तिहार आयो उन जी मुखालफ़ कई। असांजी डिपार्टमेंट अकेलेटी डिपार्टमेंट जे तरफ़ां उन्हनि एक्शन जी सभिनी आम माण्हुनि खे आगाही ॾिनी त तव्हां उहे प्रॉपर्टियूं ख़रीद कोन करे सघो या सिंध हुकूमत जूं अंडर में थियूं अचनि। उन खां अलावा असां कानूनी तौर ते उन्हनि इदारनि खे लेटर लिखिया आहिनि। ऐं सम्झां थो सिंध हुकूमत अकेलेटी मिनिस्ट्री एवाक्यू ट्रस्ट बोर्ड सिंध जे हवाले सां जेको चैप्टर आहे उन जो राइट सिंध हुकूमत खे आहे। सूबे जी प्रॉपर्टी आहे आइनी तौर ते कानूनी तौर ते इहो राइट सिंध हुकूमत जो। अच्छा डॉक्टर साहब, जेको सिंध जो जेको बोर्ड ठहियलु आहे पंहिंजो 18 अमेंडमेंट खां पोइ जेको ही तव्हांजो सिंध अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड ही जेको एक्ट 2019 जे तहत ठहियो इहो ॿुधाए पियो वञे त इहो जेको नॉन फंक्शनल हुयो। इन जी आख़िरी मीटिंग जेका आहे उहा कॾहिं थी ऐं ही प्रॉपर्टियूं जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जेको नीलाम करणु वञे पियो, हालांकि हिन जो कानूनी ऐं जेको आइनी अख़्तियार जेके समूरा आहिनि उहे सिंध हुकूमत वटि ई आहिनि। त अव्हां इन सिलसिले में को ख़त वग़ैरह बि लिखियो आहे वफ़ाक़ खे? न, असांजी वफ़ाक़ सां बि लिख पढ़ हले पई जी। तव्हां एवाक्यू ट्रस्ट बोर्ड या लास्ट मीटिंग थी रिसेंटली जी कुछ महीना अॻु में इहो बोर्ड थियो। उन बोर्ड जो चेयरमैन आहियां। असांजे उन बोर्ड में ॿिया मेंबर आहिनि, सेक्रेटरी आहिनि, सिविल सोसाइटी माण्हू आहिनि ऐं उनजी हिकु मीटिंग थी चुकी आहे। हाणे नेक्स्ट मीटिंग शेड्यूल में उहा बि थींदी ऐं असां अव्हांजे चैनल थ्रू सॼी सिंध जे माण्हुनि खे आगाही था ॾियूं त जिन ज़िलनि में एवाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टियूं आहिनि ॿियूं आहिनि उन्हनि में असां खां राब्तनि में अचनि त असां गॾिजी असां सभिनी जेके असांजा ज़िलनि जा DC आहिनि उन्हनि खे बि असां लेटर त उहे बि असांखे उन हवाले सां हिकिड़ी डेटा असां कलेक्ट पिया कयूं जीअं असां उन्हनि सभिनी शयुनि जो लुक आफ्टर करे सघूं। अच्छा डॉक्टर साहब, इहो बि ॿुधाइजो त सिंध में ओवरऑल जेके आहिनि उहे अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी जेके आहिनि उन्हनि जो तादादु केतिरो आहे ऐं जेके वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जे हवाले इहे या मुंतकिल जेके प्रॉपर्टियूं न पियूं थियनि उनजा रीज़न्स कहिड़ा थी सघंदा? न, हू पहिरीं त असांजो हाणे हिन सिलसिले में
मीटिंग जो डेटा कलेक्शन सिलसिलो हले पियो जी असां जीअं हुन फाइनल हिकिड़ी सवेर अची वेंदी पर तव्हां सां शेयर कंदासीं ऐं असां वफ़ाक़ सां बि कानूनी सतह ते जेको असांजो राइट सूबे जो उन हवाले सां लिख पढ़ हले पई ऐं उमेद त इन शइ ते सूबे जो ई ऐं ॿियनि सभिनी सूबनि जो जिन सूबनि में एवाक्यूटस जूं प्रॉपर्टियूं आहिनि उते उन्हनि सूबनि जो राइट अच्छा तव्हां ॿ ख़त लिखियो आहे वफ़ाक़ खे ऐं पीपल्स पार्टी जे MP सुरेंद्र वलासाई बि वज़ीर आज़म खे ख़त लिखियो आहे छा इन ख़तो किताबत खां पोइ वफ़ाक़ थोरो पोइते हटियो आहे या जीअं जो तीअं बरक़रार आहे न आउं सम्झां थो ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ो अॼु जे हिन दौर में सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया इहे सभु शयूं त किथे सभु कंहिंजे नाले जम अचे थी त उन्हनि खे उहा शइ सोचे सम्झाई पोइते वठिणो पवंदो हुन सिलसिले में जेका असां त सिर्फ़ु कानूनी नुक़्ते नज़र सां सूबनि जा जेके राइट आहिनि उनजे बिहाफ ते जेको उहा ॻाल्हि था कयूं बाक़ी अदरवाइज़ असांजो जेको राइट हो असांखे मिलणु खपे अच्छा डॉक्टर साहब इहा बि इंफॉर्मेशन अचे पई त हीउ जेको अहम मामिलो थियो ऐं हीउ जेके तारीख़ी या मज़हबी हवाले सां जेके अक़लियती मामलनि जेके अक़लियती बिरादरी आहे उनजे हवाले सां ई जेके प्रॉपर्टियूं आहिनि इलाही तारीख़ी ऐं मज़हबी जेके आहिनि उहे अहमियत रखनि थियूं त तव्हां इन मामले ते वॾे वज़ीर साहब बि जेका उहो मिलिया आहियो ऐं इजलास बि थियो आहे ॿ ॾींहं अॻु त CM साहब जो कहिड़ो मौक़िफ़ अचे पियो छा उहो बि वफ़ाक़ सां राब्तो कंदो न बिल्कुलु CM साहब वफ़ाक़ सां राब्तो कंदो प्राइम मिनिस्टर साहब खे बि लेटर लिखंदो ऐं इन सिट में सूबाई हुकूमत वफ़ाक़ सां राब्ते में रहंदी असां सम्झूं था इन मामले में ईंदड़ कुझु वक़्त में बहितर पेशरफ़ थींदी ठीकु आहे अवां जी वॾी महिरबानी डॉक्टर श्याम सुंदर साहब सगीर सिंध असेंबली जे मेंबर सुरेंद्र वलासाई बि हिकु ख़त वज़ीर आज़म खे लिखियो उन ख़त में कहिड़ो मुतालबो कयो वियो हो ॾिसो सभ खां पहिरीं त मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त लैंड यूटिलाइज़ेशन इन मामले जो ख़त लिखियो हो जंहिंखां पोइ माइनॉरिटी डिपार्टमेंट यानी डॉक्टर श्याम सुंदर या माइनॉरिटी डिपार्टमेंट जो सेक्रेटरी उन्हनि जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जे अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड खे ख़त लिखिया उनखां पोइ वरी सिंध असेंबली जे मेंबर सुरेंद्र वलासाई बि जेके उहो ख़त लिखियो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान खे ऐं उन में जेकी कराची जो 160 जेके अवेक्यू प्रॉपर्टियूं आहिनि उन्हनि जी नीलामी रोकण जो जेको आहे उहो मुतालबो कयो वियो आहे त सुरेंद्र वलासाई पंहिंजे ख़त में इहो चयो वियो आहे त 18 तरमीम खां पोइ जेको आहे सिंध में जेके मौजूदु अवेक्यू ट्रस्ट मिल्कियतूं आहिनि उन्हनि जी जेका कानून साज़ी या इंतिज़ामी या जेके एग्ज़िक्यूटिव जेके अख़्तियार आहिनि उहे सिंध हुकूमत वटि आहिनि तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत जो इहो फ़ैसिलो जेको आहे उहो ठहे कोन थो 18 तरमीम जे ख़िलाफ़ु इहा वर्ज़ी आहे तंहिं करे फौरी तौर ते जेको आहे इहो नीलामी वारो अमल जेको आहे उहो रोकियो वञे सुरेंद्र वलासाई पंहिंजे ख़त में जेको इहो बि चयो आहे त हीअ जेके अवेक्यू ट्रस्ट जूं मिल्कियतूं आहिनि उहे पाकिस्तान जे अक़लियती बिरादरी लाइ तारीख़ी ऐं मज़हबी ऐं समाजी जेके अहमियत रखनि थियूं तंहिं करे अदालतनि जी जेका हतमी फ़ैसिले खां अॻु उन बाबति जेको आहे उहो को बि फ़ैसिलो न कयो वञे जेसिताईं को अदालत जो या सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो अचे छाकाणि जे उन जी ॿुधणी बि जेका आहे उहा मामिलो जेको आहे यानी जो जेको केस आहे उहो पेंडिंग में आहे ऐं ख़त में इहो मुतालबो कयो वियो आहे त इहे शयूं जेके आहिनि उहे सूबनि जे मामलनि में मदाख़लत जे बराबरि आहिनि तंहिं करे इहे फौरी तौर ते जेका इहा नीलामी आहे उहा रोकी वञे सगीर पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जो MPA सुरेंद्र वलासाई अस्सलाम वालेकुम सुरेंद्र वलासाई साहब वालेकुम सलाम वरी मेहरबानी प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ सुरेंद्र वलासाई साहब वफ़ाक़ी हुकूमत 18 तरमीम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे अवेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट जो 160 मिल्कियतूं नीलाम करण जो फ़ैसिलो कयो आहे अवां अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ वज़ीर आज़म खे ख़त बि लिखियो आहे अवां इन मामले ते छा चवंदो क्लियर है असांजी पार्टी जो मौक़िफ़ क्लियर है त 18 तरमीम तहत जेको डिवोल्यूशन ऑफ पावर थी आहे उहा डिवोल्यूशन ऑफ पावर जेको आहे उहो चइनी सूबे में करणी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट मां जंहिंमें हिकिड़ो एवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टीज़ बोर्ड बि हो त हाणे इहो जॾहिं डिवोल्यूशन करणी आहे ऐं सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर साहब इन लाइ जेको सिंध जेको एवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड उहो बि ठाहियल आहे ऐं उन जूं मीटिंगूं बि थियूं आहिनि
हाणे हिन अचानक जेको फेडरल गवर्नमेंट हिन एग्री ट्रस्ट प्रॉपर्टी जेके सिंध में मिल्कियतूं आहिनि उनखे नीलाम करण जो जेको फ़ैसिलो कयो हिन सां सॼी सिंध जी अक़लियती बिरादरी ऐं ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट पाण जेको आहे हिन हवाले सां जेको आहे उहो लिखपढ़ बि कई आहे वफ़ाक़ सां ऐं इंशाल्लाह छाकाणि त अरिड़हीं तरमीम जेको आहे उन ते जेके सूबनि खे अख़्तियार मिलिया आहिनि त उन मां इहो बि अख़्तियार आहे इहो असीं अख़्तियार जेको आहे चलो वापसि वठंदासीं अगरि न मामिलो हिते हल थियो त ज़ाहिर अल्टीमेटली कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जेका आहे उहा ई डिसाइड कंदी हिते। सही। अच्छा सुरेंद्र साहब, तव्हां बि इन सिलसिले में वज़ीर आज़म खे ख़त बि लिखियो, उन ख़त जो को रेस्पॉन्स आयो तव्हांखे? ऐं उन खां अलावा त सूबे में जेके टोटल जेके अवेक प्रॉपर्टियूं आहिनि उहे तव्हांखे ॼाण आहे त उहे टोटल केतिरियूं थी सघनि थियूं? ऐं जेको हीउ सिंध जो जेको बोर्ड ठहियलु आहे सिंध अवेक ट्रस्ट बोर्ड, छा तव्हांखे लॻे थो इहो फ़ाल हूंदो? फ़ाल त हाणे अञा हिनखे थियणो आहे छाकाणि इहो अचानक जेको आहे फेडरल गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे न त तव्हांखे ख़बर आहे डिवोल्यूशन जेको आहे उहो टाइम वठंदी आहे, हिकिड़े ॾींहं जे बटण दॿाइण सां डिवोल्यूशन कोन थींदी, उन लाइ प्रोसीजर आहिनि जेके प्रोसीजरल शयूं आहिनि उहे करणियूं पवंदियूं। त उनजे करे इहो इंशाल्लाह इहो बोर्ड असांजो जेको आहे इहो पाण जेको आहे इन शइ खे मतिलबु रोकाइण जी कोशिशि कंदो ऐं इंशाल्लाह इहो रुकिजी वेंदो छाकाणि त अल्टीमेटली जेको तव्हांखे ख़बर आहे त अल्टीमेटली अगरि इन क़िस्म जा कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज़ आहिनि उन्हनि जो डिसीजन पावर जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशन कोर्ट वटि आहे। त उहो सर अञा कोर्ट जो अञा फ़ैसिलो बि कोन आयो आहे ऐं सुप्रीम कोर्ट में उहो फ़ैसिलो अञा पेंडिंग पियल आहे, त उन फ़ैसिले जे उतर जेको आहे अञा फ़ैसिलो आहे ई कोन्हे सुप्रीम कोर्ट जो, त हिननि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे नीलामी जो, त तव्हांखे छा थो लॻे त हीउ वफ़ाक़ जो ॾाढ न आहे? बिल्कुलु सौ सिधो ॾाढ आहे, सौ सिधो ॾाढ आहे, आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे छाकाणि तव्हांजी जॾहिं तरमीम थियल आहे उन तरमीम जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे त आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी थी और इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट ऐं असांजो चीफ मिनिस्टर साहब जेको आहे उहो वफ़ाक़ जो मामिलो खणंदो ऐं इहो हिनखे नीलाम करणु कोन ईंदासीं। इहे सिंध जूं मिल्कियतूं आहिनि, सिंध जे माण्हुनि जूं मिल्कियतूं आहिनि, इहे इंशाल्लाह उन्हनि जी भलाई ऐं उन्हनि जे लाइ कमु ईंदियूं। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी सुरेंद्र वलासाई साहब। सगीर हाणे इहो ॿुधायो त सिंध अवेक्यू ट्रस्ट बोर्ड कॾहिं क़ाइमु कयो वियो ऐं हिन वक़्तु हिन बोर्ड जो चेयरमैन केरु आहे ऐं छा उहो बोर्ड अमले तौर को कमु करे पियो? ॾिसो, जेको सिंध अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड आहे उहो त हूअं नॉन फंक्शनल आहे ऐं इन जी का मीटिंग वग़ैरह नज़र न ईंदी आहे, पर हाणे जेको आहे हीउ नोटिफिकेशन वरी ॿियो नओं जारी थियो, हिकिड़ो त 2023 में जारी कयो वियो, जंहिंखां पोइ वरी हाणे 6 मार्च 2000 जेको आहे उहो 26 में यानी हिन ई साल नओं नोटिफिकेशन जारी थियो आहे। सही। हाणे इहो सिंध अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड जेको आहे उहो एक्ट 2019 जे तहत इहो ही सिंध अवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड ठहियो आहे। हाणे उन एक्ट जे तहत इन जो जेको चेयरमैन आहे बोर्ड जो उहो हिन वक़्तु जेको CM जो अक़लियती मामलनि बाबति जेको स्पेशल जेको असिस्टेंट आहे यानी ख़ासि मददगार आहे उहो इन जो चेयरमैन आहे। उन में मेंबर जेके आहिनि उहे जाम शबीर ख़ान आहिनि ऐं आगा शहबाज़ अली दुरानी आहिनि, उहे बि इन बोर्ड जा जेके आहिनि उहे मेंबर आहिनि ऐं राणा हमीर सिंह उहे बि इन बोर्ड जो मेंबर आहे। सेक्रेटरी लॉ, सेक्रेटरी होम, सेक्रेटरी बल्दियात, सेक्रेटरी माइनॉरिटी ऐं मुख़्तलिफ़ जिते जिते जेके अवेक्यू प्रॉपर्टी आहिनि उन्हनि ज़िलनि जा जेके आहिनि उहे DC या जेके कमिश्नर डिविज़नल कमिश्नर उहे बि इन में जेके आहिनि उहे मेंबर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ॿिया मेंबर बि डॉक्टर एडवोकेट प्रकाश कुमार जेको आहे ऐं डॉक्टर वर्सी मल जेको आहे, इहे इन बोर्ड जा जेके आहिनि उहे मेंबर आहिनि। त जिते जेसिताईं इन ॻाल्हि जी जेको आहे उहो बोर्ड जी जेको फ़ाल जी ॻाल्हि कजे त उहो बोर्ड अमली तौर ते जेको आहे उहो फ़ाल न आहे, जेको हुनखे कमु करणु घुरिजे उहो हू कमु न पियो करे। तंहिं करे अक़लियती मामलनि वारे खाते खे घुरिजे त इनखे बाक़ाइदे सां फ़ाल करे जेके अवेक्यू प्रॉपर्टियूं आहिनि जेके कब्ज़े हेठि आहिनि या जिन ते कब्ज़ो थी चुको आहे या जिन जे रिकॉर्ड में जालसाज़ी थी आहे त उहे सॼे उन मामलनि जी जेका उहा जांच करण जी ज़रूरत आहे। अक़लियती मामलनि वारे खाते खे सही ऐं बहितर नमूने सां जीअं हू जांच कंदो या इहो मामिलो एंटी करप्शन ॾांहुं मोकिलींदो। अॻु में बि इहो मामिलो जेको आहे उहो एंटी करप्शन ॾांहुं वियो हो, जंहिंखां पोइ इहा इंक्वायरी जेका आहे उहा बंदि थी वई। एतिरी त कराची में तक़रीबन 8 अरब रुपयनि जे मालियत जी जेके ही मिल्कियतूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ो थी चुको ऐं इन मामले जी जेका आहे इहा इन जी जेका उहा जांच थी, बाद में इहा जांच बि जेका उहा बंदि थी वई।
वरी महिरबानी सकीर, अवां इन अहम मामले ते असांजे नाज़रीन खे तफ़सील सां आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी कलीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।